मेहर रिपोर्ट फरमान चन्ना। मेहर में उमेर बापचांडी बलूचिस्तान वाक़े ख़िलाफ़ पंहिंजो वीडियो बयान जारी कंदे अफ़सोस जो इज़हार कयो आहे। उमेर बापचांडी चयो त हीउ निज़ाम पंहिंजो चहिरो ॾिसे त नियाणियुनि सां कहिड़ो वर्ताउ कयो वञे थो। हुन चयो त रियासत नियाणियुनि खे इंसाफ़ ऐं हक़ ॾियारे नथी सघे, उन करे अहिड़ा वाक़िआ रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। हुन चयो त हिते इंसानी जानियुनि जी कोई क़ीमत न आहे ऐं अहिड़नि वाक़िअनि जो बि ज़िम्मेवार सदारी निज़ाम आहे। औरतुनि जे हक़नि ते धाड़ हुअणु, औरतुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं सदारी निज़ाम जा हथ मुलविस रहिया आहिनि। हुन चयो त शीतल नाले नियाणी पसंदि जी शादी कई त तक़रीबन 1.5 साल बाद उनखे पंहिंजे ई मुड़ुस सां गॾु ग़ैर जे नाले ते बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे। हुन चयो त अहिड़ो जिरगो थियो हूंदो, कंहिं वॾेरे या सरदार फ़ैसिलो कयो हूंदो। उन फ़ैसिले तहत ई हिननि खे क़त्ल कयो वियो आहे, जंहिं जी बि जांच थियणु घुरिजे। हुन चयो त मां सवाल कयां थी त इन वालिदेन खां जेके पंहिंजी नियाणी खे पैदा करण बाद उन्हनि खे पंहिंजो हक़ नथा ॾेई सघनि, त उनखे इंसान नथा सम्झनि। हू पंहिंजी ख़्वाहिश या रज़ामंदी ज़ाहिर करे थी त उनखे ॿाहिरि या वालिदेन ग़ैर जे नाले ते क़त्ल करे छॾीनि था। हुन चयो त इन वाक़े मां मालूम थिए थो त हिते इस्लाम ऐं आइन ऐं कानून खे नथो मञियो वञे ऐं हितां जो रिवाज ऐं रस्म सभ खां वधीक आहे। अहिड़नि वाक़िअनि जे असल वजह लाक़ानूनीत आहे। हिते कंहिंखे बि का सज़ा नथी ॾिनी वञे। इन करे अहिड़ा ई वाक़िआ थींदा रहनि था ऐं अॻिते बि थींदा रहंदा। हुन चयो त जेसिताईं रियासत को अमली क़दम न खणंदी त अहिड़नि वाक़िअनि खे रोके नथो सघिजे।